से। एक्चुअली जो तारीख बताती है वो ये बताती है कि जब अलेक्जेंडर के फौजियों के घोड़े इस एरिया में आए थे तो इस एरिया में आकर निढाल हो गए। जब उन्होंने पत्थरों को लिक करना शुरू किया, तंदुरुस्त होना शुरू हो गए। उन लोगों ने रिसर्च की थी कि पत्थरों के अंदर क्या चीज है। जब खुदाई की तो नमक के जखायर मिले। माइन के 17 लेवल्स हैं, 5 इसके ऊपर हैं, 6 ग्राउंड फ्लोर है और 11 इसके नीचे अंडरग्राउंड चल रहे हैं। टोटल 17 स्टोरीज। रेंज है जो नमक का पहाड़ है, 300 किलोमीटर का है, डिस्ट्रिक्ट जेलम से लेकर डिस्ट्रिक्ट मियांवाली कालाबाग तक। और इसके अंदर डिफरेंट जगहों पर माइनिंग हो रही है, जिसके अंदर सबसे जो बड़ा प्रोजेक्ट है वो खेड़ा सॉल्ट माइन का। और एक सर्वे के मुताबिक अभी तक इन पहाड़ों में से 20% भी सॉल्ट नहीं निकला। रकबे और एरिया के लिहाज से दुनिया में दूसरे नंबर पर जो माइन है, जो पहले नंबर पे है वो पोलैंड के अंदर क्राको सॉल्ट माइन, ये एशिया की सबसे बड़ी और वो दुनिया की सबसे बड़ी, लेकिन क्वालिटी वाइज ये बेस्ट। किस कंट्री में? सर पोलैंड के अंदर क्राको। तो इसके अंदर से 50% सॉल्ट निकाल लेते हैं और 50% बतौर सपोर्ट सतून पहाड़ की मजबूती के लिए छोड़ देते हैं। अॼु असां जेका खेवड़ा सॉल्ट माइन घुमूं था, इन जी तमामु वॾी अहमियत आहे। दुनिया जे अंदरि हिन क़िस्म जूं ॿियूं बि सॉल्ट माइन्स आहिनि, पर हिन सॉल्ट माइन जी अहमियत इन जे करे वधीक आहे त पाकिस्तान में हीअ वाहिद सॉल्ट माइन आहे, वॾे खां वॾो रिज़र्वायर आहे। तव्हांजो हेॾे इस्लामाबाद मोटरवे तरफ़ अचणु थिए त इहो तव्हां ज़हन ठाहे अचिजो त 26 किलोमीटर जो रस्तो तव्हांखे 1.5 कलाक में तय करिणो आहे, यानी रस्तो ख़राबु आहे। पर जॾहिं तव्हां खेवड़ा सॉल्ट माइन अचे ॾिसंदो त यकीनन तव्हांजा थक लही वेंदा। खेवड़ा सॉल्ट माइन जे बिल्कुलु मर्कज़ी हिसे में अची चुका आहियूं, छो त हिते तमामु वॾो हिसो आहे। सॼा जेकॾहिं तव्हां मथे ॾेखारींदो त हीअ बि जेके आहिनि सॉल्ट जा मथां जेके सीपेज जे ज़रिए सॉल्ट क्रिस्टलाइज़ थी वियो आहे, उहो असांखे नज़र अचे थो। हीअ बि तव्हां ॾिसो, हीअ बि उनजी डिपोज़िशन आहे सॉल्ट जी। अहिड़े तरीक़े सां हिते वरी ख़ासि तौर ते हिन हिसे में तव्हां ॾिसो लाइटिंग्स ॾाढी ख़ूबसूरत कयूं वयूं आहिनि ऐं पूरो जेको मंज़र आहे लाइटिंग जे करे उहो इलाही ख़ूबसूरत नज़र रहियो आहे। हीअ तव्हां ॾिसो मथे हर पासे सॉल्ट आहे ऐं वधीक डॉक्टर साहब बीठो आहे, डॉक्टर शफीक जुनेजो साहब, असां हुन सां मालूम था कयूं। ये तव्हांजे सवाल जो जवाबु तव्हां पुछो पिए त हीअ जेके क्रिस्टल्स आहिनि इहे इन्हनि जो छा थींदो, किरंदा या इहे ईअं ई हूंदा? त हीअ ॾिसो, हीअ आहिस्ते आहिस्ते जीअं सीपेज वधे पई त हीअ जेको आहे सो पोज़ीशन ठही वई आहे। अच्छा, हीअ डिपॉज़िट थी वियो आहे। हीअ ॾिसो त मथां अचनि पिया। सही। हीअ जेको आहे थींदो किरंदो हुनजे मथां ईंदो। सही। हाणे हीअ तव्हां ॾेखारे छॾिया जेकॾहिं मथां हीअ जेके क्रिस्टलाइज़ थियल आहिनि उहे वरी हिते आहिस्ता आहिस्ता जमा था थींदा वञनि। दोस्तो, हिन वक़्तु असां खेवड़ा सॉल्ट माइन जे बिल्कुलु उन हिसे में बीठा आहियूं जेको बिल्कुलु बॉटम में आहे ऐं काफ़ी गहराई में बि आहे। हीअ असां हेठि लही आया आहियूं ऐं तव्हां मथां ॾिसंदा हूंदो त हीअ सॼो जो सॼो जेको आहे कलर इहो पिंक थो नज़र अचे ऐं हिते ॿुधायो वञे थो त हीअ पिंक सॉल्ट आहे, उन जी डिपोज़िशन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिते आहे। हिते लाइटिंग को जहिड़ी थियल आहे, थी सघे तव्हांखे पिंक कलर नज़र न ईंदो हुजे, पर हीअ सॼो जो सॼो जेको सॉल्ट आहे उहो बिल्कुलु पिंक कलर जो आहे। हिन तरफ़ जे तव्हां ॾिसो, हिन में हेठि जेको आहे जेको पाणी आहे मथां जेको सेंक थिए थो उहो हेठि किरे थो ऐं इहो पाणी वरी वॉशिंग सोप्स आहिनि या वॉशिंग जेके पाउडर्स आहिनि उन्हनि जे लाइ इस्तेमालु थिए थो। त मां सम्झां थो पाकिस्तान हूअं बि ज़राअत जे हवाले सां तमामु घणो रिच आहे, पर मादनियात जे हवाले सां तमामु घणो रिच आहे। त मादनी ज़ख़ीरनि जे हवाले सां पाकिस्तान में हिन वक़्तु हीअ जेका खाण आहे लूण जी, ऐं जंहिं जॻह ते वरी हिन खाण में बीठा आहियूं त हिते हिकिड़ो नायाब क़िस्म जो इहो लूणु आहे जंहिंखे असां पिंक सॉल्ट चऊं था। सॼी दुनिया जे अंदरि इन जी तमामु वॾी डिमांड आहे। इहो पाकिस्तान में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन जॻह ते, असां जंहिं जॻह ते मौजूदु आहियूं, बीठा आहियूं, इन जॻह ते मौजूदु आहे। मां सम्झां थो इहा पाकिस्तान जे लाइ तमामु वॾी ब्लेसिंग आहे। ऐं अॼु जॾहिं असां हिते ॾिठो आहे हिन माइन खे, थी सघे थो तव्हांखे असां मुकमिल तौर ते न ॾेखारे सघिया हुजूं सभु शयूं, पर पोइ बि असां भरपूर, मां ज़ाती तौर ते कोशिशि कई आहे। जेके दोस्त जोग्राफी जा मूंसां गॾु आहिनि, तव्हां हिन तरफ़ ॾिसो, हीअ एॾी ख़ूबसूरत माइन आहे जेके तव्हांखे ॾिसण में बि तमामु घणो मज़ो ईंदो, विज़िट करण में तमामु घणो मज़ो ईंदो, पर तव्हांखे ॼाण बि मिलंदी। हिन में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हां ॾिसो, हाणे हीअ तव्हां ॾिसो हिन जॻह ते हीअ पाणी आहे ऐं हिन पाणीअ जी जेका हीअ पाणी तमामु घणो डीप आहे। हीअ ॿुधायो वञे थो किथे 20 फुट आहे, किथे 30 फुट आहे, किथे 100 फुट बि डीप आहे। त इहो ख़ूबसूरत माइन जो नज़ारो आहे।
गॾोगॾु मां सम्झां थो पाकिस्तान जे लाइ बि तमामु वॾी ॻाल्हि आहे जो हिन क़िस्म जो ज़ख़ीरो असां वटि मौजूदु आहे। मां सम्झां थो तव्हां असांजी पूरी डॉक्यूमेंट्री तमामु घणी इंजॉय कई हूंदी। मूंसां गॾु सजाद अली सरतो, डॉक्टर शफ़ीक जुणेजो, मोहब लगारी मौजूदु हुया ऐं असां त ॾाढो इंजॉय कयो आहे छो त असांजो सब्जेक्ट आहे जोग्राफी ऐं असां हिनखे तमामु डीपली ॾिठो आहे, ॾाढो मज़ो आयो आहे। सो हिन हवाले सां मां तफ़सीली तौर ते आर्टिकल बि लिखंदुसि जेको मां सां जल्दी मां शेयर कंदुसि त साल्ट माइन वटां तव्हां खां हाणे मां इजाज़त वठंदुसि। उमेदु आहे त तव्हांखे हीअ जेका मुख़्तसिर डॉक्यूमेंट्री आहे जेका असां विज़िट कईसीं केवड़ा साल्ट माइन जे हवाले सां पसंदि आई हूंदी।